आद्या पढ़ी थी। और मां हे जो वीडियो क्लिप थी भरिया यो मुझे व्लॉग में वेंदव छो पूछ छा है अच्छा फोन ते भी ॻाल्हाए थी वरी आईने में पाण खे ॾिसी ॾिसी पुछती थे हादिया हादिया केर आहे मिरर में केर आहे मिरर में केर आहे ते हे हादिया आहे काथे आहे हादिया हादिया काथे हाँ तव्हां छा था कयो इहो फोन थोरे आहे तो रिमोट कंट्रोल आहे हाँ भॼी न पए ओ किरी पवंदो मिरर में केर आहे मिरर में केर आहे हे मिरर में आहे केर आहे मिरर खणबो न आहे मिरर खणबो न आहे हा हेलो हादिया हादिया छा था कयो अच्छा कोस्टर्स थी साफ़ करे वाओ हलो हे ते सभई ॼणा वेठा आहिनि मौज मेला कयूं ओन था खेॾनि छा थी चए राजिया छा थी चए बाबा वड़ी खेलूं हादिया भी चए थी वड़ी खेलूं सुगन छा थी पचाए मैक्सिकन पिकाडलो बीजाए प्लीज हिकिड़ो मिनट अच्छा चांवर पचंदा गॾु हाँ सुगन जो किचन नंढड़ो आहे पितकड़ो ऐं हिन में जेको आहे छां ॿां धोता पिया आहिनि हिते ॾोई घुमायसि हाँ हाणे हिन नालो वरी ॿुधाए मैक्सिकन पिकाडलो मैक्सिकन पिकाडलो माया इज़ोबेल ईट्स जे नाले सां उन जे वेबसाइट तां मां इहो ॾिठो आहे त इंस्टाग्राम ते उनखे हलो असां खाई करे तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं त कीअं ठहियो चांवर मां पचायां न थोड़ी देर लॻंदी हे पची वेंदो न अच्छा पोइ चांवर चाढ़ींदासीं अच्छा हिन में मिर्च कहिड़ा पवंदा या कोई बि न पवंदा हिन में हिकिड़ो साओ मिर्च पियो आहे बसि that's it। अच्छा कोई कारा मिर्च वग़ैरह अच्छा सही आहे फाइनली सुगंधी खाधो थी पचाए अलहमदुलिल्लाह मां हमेशा खाधो पचाईंदी आहियां घर में मतलब पंहिंजे में न हे हिते सुगंध जो लाउंज आहे हे हिन जी वॉल ॾिसो तव्हांखे मुंहिंजे घर जी थोरी घणी यादि अची वेंदी हिनखे ॾिसी करे हे सभु सुगंध जी एम्ब्रॉयडरी थियल आहे मोस्टली एम्ब्रॉयडरी आहे कोई जेको आहे उहो पेंटिंग आहे या कुझु ॿियो आहे जीअं हे कुझु ॿियो आहे हे सभु सुगंध ये हार्ट वारो फ्रेम उल्टो न आहे हे S&A सुगंध एंड एहसन सादिया एंड अली ऐं अली बॉसन ऐं शाना जॾहिं ईंदा आहिनि त उहे वरी चवंदा आहिनि त शाना एंड अली बॉसन सो हर कोई हिनखे पाण सां रिलेट कंदो आहे सो हीअ सुगंध जी ज़बरदस्त वॉल आहे हेॾे हिकिड़ी कुआड़ी लॻल अथनि हे नोटिस बोर्ड अथसि नंढड़ो किचन में सुगंध जे ऐं उन ते सॼियूं रेसिपीज़ जेके हे ठाहिणियूं अथसि या पसंदि अथसि उहे हिन पंहिंजियूं हुन ते हयूं आहिनि हे छा आहे किचन कुक डिलीशियस फूड सुठो आहे पर हिन जे मथां हे छो अची वियो आहे मथां हे केॾा प्यारा आहिनि ये ऐसे में हवाई मार ज़बरदस्त थम पेंसिल ने समझ वाह 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 ही उन छा हुयो कहिड़ो महकूमुद्दीन एस महकूमुद्दीन बेकरी जा जेके आहिनि बिस्किट्स आहिनि स्पेशलिटी उन्हनि जी ऐं लेडी हैरिसन जूं आङिरियूं सुगंध जे बकौल त जेको बि ईंदो आहे वठण त लेडी हैरिसन जी उंगलियां दे दो तो पंजाबी हिते ईअं ई घुरंदा आहिनि सो वाह जो हुननि जो टेस्ट आहे यूनिक हिकिड़ो सो पर हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हे लेडी हैरिसन जूं आङिरियूं छा थी खाए हादिया जेका आहे लेडी हैरिसन जी फिंगर थी खाए न वात खोले न ॾेखारियो मूंखे मिस परफेक्ट
काढी वियो काढी वियो ओहो खड़ा 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 ओए ओए काढी वियो अरे आद्या ओ ओ ओ ओले राजी दिन क्या कर बच्चे धीरे जल्दी अच्छी हम हां अच्छा कर मामा तेरी हो सुन ए इन्हें करती मचवानी ए इन्हें करती मचवानी हाँ बहुत पूछा और पकड़ो 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 अच्छा हाय आद्या पकड़ो पकड़ जियो अरे मुंहिंजे पासना रुगो ने मथो ही भरियो आहे फेस त आहे कोन वारन खदी पट हाणे मूंखे यादि आहे त मां चुरी फिरी सघां थी ॿिए पासे न वञा न घर जो फेस नज़र अची न इहे न केरु आहे बेबी केरु आहे बेबी आहे तव्हां वॾी आहियो माई आहियो जी कार्टून बोला है तो हाने सब बेटा दादी करते दादी के हाय क्यों हा दिया छा था कयो अच्छा हिते वेहंदो था हा 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 इहो कंहिंजो आहे केरु आयो आहे शूज शूज़ हा शूज़ पाईंदा केरु थो शूज़ पाए अंकल चओ अंकल चओ अंकल चओ केरु आहे केरु आहे चाचा चाचा चओ मूड न आहे चओ चाचा सो राजा जन वञनि था ऐं हे हिते सीन थी रहियो आहे मोकिलाइण जो नो ये ना राजा आई मिस यू अले मां शद मां जल्दी अची वेंदमि तव्हांजे लाइ खोड़ सारा कपिड़ा सिबी इलाही सारियूं शयूं टॉयज़ ठीकु आहे राजिया जो मास्क किथे आहे अच्छा हादिया हादिया वञो था बाय बाय हादिया बाय बाय मिस परफेक्ट बाय बाय अची वई अथव पहिरीं अनीसा थोड़ी सो ये है अलविदा बस ईअं सो मिंट में लही वेंदो अलाह जे आसिरे ख़ुशि हुजो छा मोकिलायूं हां छा मोकले सही गल्ला ॾुख थो थिए नेक्स्ट टाइम गीगा मॉल ओ माना ईअं हां गीगा मॉल इंशाल्लाह न गिग माल मार न वेंदमि डॉगी हरी सा खाएंगे अॼु तोबा हली आई फेवर हेलो भाई आदिया अच्छा सगन बाबा हले मां शद को ना मां ऑफिस जो कम कंदमि हा बाय हाय ठीकु आहे असां वरी फोन ते बि ॻाल्हाईंदासीं हली हिननि जा इलाही सारा फोटोज़ ऐं पिक्चर्स प्लीज़ रोज़ मोकिलिजांइ बाय बाय मां छद को बसि मां ॾे वेंदी रुगो हलो वियो 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 देरि थी थिए बाय बाय अल्लाह मां छद को हलो वञो मां ईंदमि इस्लामाबाद ऐसे अंकल असां बि ईंदासीं
बाय सुगन बाय बाय हलो हलो वञो वञो ठीक है बाय सुगन? हरीसा हाँ डॉगी डॉगी हरीसा हाँ शाम में इस्लामाबाद त नथा वञो मैं इस्लामाबाद वेस्ट को भी शाम में मोटी सही है जॾहिं तव्हां न पिया अची सघो न असां एॾो परेशान हो जो मां वञी वठी अचां हाँ, रास्ता ही बंद हुया सुराण तू चढ़ ठाई चढ़ी तो तूं त शैम्पू कर वार सभु चिपट थी विया हाँ मां मुंहिंजा बि गरम पाणी बाय बाय सी फॉरन थी वियो आहे न ख़बर न पई आहे अल्लाह निगहबान सो अॼु आहे ट्यूसडे 26 अक्टूबर अली जन ख़ैर सां रवाना थी विया इस्लामाबाद असां अञा 2-3 ॾींहं हिते हूंदासीं मां तव्हां सां पंहिंजा बुक शेयर थी कयां जेके मां हिन बुक स्टोर रीडिंग तां वरिता सो ॿियनि जा मां नथी शेयर कयां सुराण त इलाही सारा नॉवेल्स वरिता कुझु कुकिंग जा बुक्स वरिता कुझु सादिया अली सभिनी हर कंहिं कुझु न कुझु वरितो सुगंध हिकिड़ो नॉवेल वरितो मां सिर्फ़ु तव्हां सां पंहिंजा थी शेयर कयां ऐं तव्हांखे जीअं त हाणे अंदाज़ो हूंदो ऐं जेके नवां बि आहिनि ॾिसण वारा त उन्हनि खे बि इहो ॿुधायां त मूंखे नवां हुनर सिखण जो अञा ताईं बेइंतहा शौक़ु आहे ऐं उन्हनि हुनरनि जा किताब जमा करण जो हे आहे क्रिएटिव स्टिचिंग ऑन पेपर हे सभु जेके आहिनि पेपर ते सिलाई थियल आहे मां त मतिलबु हैरान थी वई आहियां ऐं मां अहिड़े क़िस्म जा नंढा वॾा कम त कया आहिनि कार्ड्स वग़ैरह मां इलाही ठाहिया आहिनि जिन में मां पेपर ते स्टिचिंग कई आहे हथ सां कंहिं महिल मशीन सां या जीअं मां इलाही दफ़ा लिफ़ाफ़ा ठाहींदी आहियां सिलाई मशीन सां टोपा ॾेई कागज़ जा लिफ़ाफ़ा त मां इहो कमु कंदी रही आहियां पर ज़ाहिर आहे हिन में टेक्निक्स आहिनि ऐं इलाही सारो जेको आहे नयूं शयूं आहिनि नवां आइडियाज़ आहिनि हीअ ॾिसो तव्हां त मां चयमि त इहो वठणु घुरिजे मूंखे ऐं पोइ ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा हुई त हीअ मूंखे मिलियो आहे 75% ऑफ वारे उन मां छा मां कलेक्शन में ठीकु आहे ऐं मज़े जी ॻाल्हि ॿी त हे 3 किताब 8,000 खां मथे पिया थियनि ऐं हाणे डिस्काउंट खां पोइ हे 50% ऑफ हे 75% ऑफ हे बि 75% ऑफ त हिननि 3 किताबनि जो 8,000 खां मथे हुयो अलाए घणो अमाउंट ओरिजिनल त पर हाणे मूंखे हे वठण खां पोइ डिस्काउंट ते वठण खां पोइ मिलिया आहिनि हे 4,000 जे अंदरि तव्हां ॾिसो त केॾो मूंखे फ़ाइदो पइजी वियो सो हे आहे वाइल्ड थिंग्स टू मेक हे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि हे मूंखे इन लाइ वणियो जो हिन में हे ॿारणी शयूं घणियूं आहिनि ॿारनि जा कुशन्स ॿारनि जा कपिड़ा जूता त मूंखे बसि फ़ौरन हादिया ऐं राजिया दिमाग़ में ईंदियूं आहिनि जिते बि हिन जी ओरिजिनल प्राइस ॾिसो 2,475 अलाए ओरिजिनल आहे अलाए डिस्काउंटेड आहे अलाह खे ख़बर बहरहाल मुंहिंजो हिन सां कोई वास्तो न हुजे मां सुगंध खे चम टोटल करे ॾे त मां घणो ख़र्चु कयो आहे त जीअं मूंखे अंदाज़ो हुजे सो हिन में इहे मज़े मज़े जी शयूं आहिनि हे ॾिसो न हे अखियूं थधियूं करण लाइ त हे हिकिड़ो पेज ई काफ़ी आहे जंहिं ते सॼी सिलाई जूं शयूं आहिनि ऐं ॿारनि जूं बहितरीनु शयूं कपिड़ा ट्राउज़र्स शर्ट्स बैग्स कुशन हेड अलाए छा छा कुझु न कुझु त लाज़मी मां हिन मां ठाहींदमि पंहिंजे बेबीज़ लाइ हे प्यारियूं प्यारियूं डिज़ाइनूं प्यारा प्यारा अहिड़ा आइडियाज़ ऐं पोइ मां हमेशह मुंहिंजी आदत रही आहे त मां एज़ इट इज़ कॾहिं बि कॉपी न कंदी आहियां मां पंहिंजे रिसोर्सिस में रही करे मूं वटि छा आहे मूं वटि कहिड़ो कपिड़ो आहे कहिड़ा डिज़ाइन आहिनि कहिड़ा कलर्स आहिनि मां उन हिसाब सां ठाहींदी हे ॾिसो लेडी बग वारो फ्रॉक केॾो प्यारो आहे हादिया पाईंदी कीअं लॻंदी कमिंग जेको आहे न गर्मियुनि में मां इनशाला हादिया जो ठाहींदमि हे राजिया खे ॾाढो पियो वणे हार्ट्स वारा पॉकेट हिन ते ठहियल आहिनि ऐं अहिड़ी तरह सां हे बि राजिया खे इलाही वणियो उन मूंसां फरमाइश कई त मूंखे रेबिट वारो ठाहे ॾियो फ्रंट ते उहो रेबिट ठहियलु आहे बैक ते वरी हे रेबिट जो पुछ लॻियल आहे सो बहरहाल डिटेल शेयर कंदमि त इलाही कमु आहे हिन में सो इहे ॿारणी शयूं आहिनि मां पंहिंजे नंढनि जे लाइ गुॾियुनि जे लाइ मां इहे वरितमि हिकिड़ो इहो किताबु ऐं ॿियो वरितमि हे प्लांट लव अंदाज़ो हूंदो तव्हांखे त मुंहिंजे लाइ हे किताबु केतिरी वैल्यू रखंदो हूंदो मां घणो कुझु सिखंदमि हिन मां डेकोरेशन आहे प्लांट्स जा नाला आहिनि प्लांट्स जी केयर आहे प्लांट्स जी बीमारियूं आहिनि सभु कुझु हिननि अहिड़े क़िस्म जे किताबनि में पंहिंजो डिटेल ॾिनल हूंदी आहे हाणे प्लांट्स दैट लाइक डीप शेड विथ सम नेचुरल लाइट अहिड़ी तरह सां सॼी तफ़सील ॿुधायल आहे हिन में सो ऐं मज़े जी ॻाल्हि त मां नॉवेल्स वग़ैरह पढ़ण जे सिलसिले में मुंहिंजी इंग्लिश रीडिंग एॾी सुठी न आहे मां ॾाढी स्लो आहियां ऐं जेके बि क्राफ्ट कुकिंग ऐं गार्डनिंग हे मूंखे अलाए छो सम्झ में ईंदा आहिनि मूंखे सम्झ में न ईंदो आहे
हिननि जी मां रीडिंग बि ॾाढे मज़े सां करे वेंदी आहियां, मूंखे सम्झ में बि चङी तरह अची वेंदो आहे। सो मां इलाही ख़ुशि थींदी आहियां, मूंखे हैरत लॻंदी आहे इन्हनि शयुनि ते ॾाढी। बाक़ी जनरल रीडिंग में मां स्लो आहियां, इंग्लिश में इलाही, पर मां पंहिंजे मतिलब जी शयुनि में शायदि मां नंढे हूंदे खां इहे पढ़ी पढ़ी हाणे मूंखे इन्हनि जो थी वियो आहे जेको तजुर्बो, प्रैक्टिस। सो हे 3 हसीन बहितरीनु किताब मां वरिता, हिन जो कवर सही थी कयां, थोरो गुंजिजी वियो आहे। ठीकु आहे, उनखां सवाइ मां तव्हांखे थोरी 2-3 सुगनि जूं ॿियूं बि शयूं ॾेखारियांगी उनजे घर जूं। जंहिं कमरे में असां वेठा आहियूं उते ही फ्रेम्स लॻियल अथसि, कहिड़ा प्यारा था लॻनि। भर्त सॼो हिन जो ई भरियल आहे पंहिंजो, डेट्स बि लिखियल अथसि, 2010 जो भरियल आहे, 2002 जो भरियल आहे, 2014 जो भरियल आहे। ॾाढो शौक़ु अथसि, हद खां वधीक। कुझु ॿियो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी। हे बुक शेल्फ अथनि जंहिंमें एसन जा ऐं सुगनि जा बुक्स आहिनि। हे गुॾियूं जेके हुयूं इहे सेंटर में डेकोरेटेड हुयूं, ही वारियूं, पोइ असां हटायूंसीं छो त हिन पासे असां नमाज़ था पढ़ूं। ऐं हिते ही हिकिड़ो मोर आहे फ्रेम, सुगनि जी एम्ब्रॉयडरी थियल क्रॉस स्टिच में। ठीकु आहे, हे ॾाढा प्यारा पर्दा। ऐं हिते ही सुगनि जी एम्ब्रॉयडरी, हे मुंहिंजे लाइ गिफ्ट आया हुया ॿाहिरां, त पोइ सुगनि चयो मां खणी वञा, मूं चयो भली खणी वञो, ॻाल्हि बड़ी साॻी आहे। ॾाढो प्यारो रग विछायल अथसि। ऐं हिते कुना वग़ैरह पिया आहिनि जेके मां इस्लामाबाद मां खणी आई आहियां, फ़िलहालु शयूं फैलियल आहिनि। ऐं हिते चेयर मां रखी आहे छो त हिते मां नमाज़ थी पढ़ां। हिते हिन जो मिरर लॻियल आहे, हे स्टैंड वारो मिरर अथसि। ऐं हे हिन जी डेकोरेशन अलॻि अलॻि हुई, ॿारनि जे करे मां थोरो सां चेंज कयो, हिननि जो टेबल रखियल आहे। हीअ पिक्चर मां तव्हांखे ॾेखारणु चाहींदमि। हीअ पिक्चर मुंहिंजी भरियल आहे, जैपनीज़ हिकिड़ी माई। हीअ पिक्चर मां तॾहिं भरी जॾहिं मुंहिंजी शादी थी, ऐं असांखे ॿार बचा न हुया, मुंहिंजो हस्बैंड ऑफिस हलियो वेंदो, मां पोयां घर में वांदी हूंदी हुअमि, पोइ मां वेही एम्ब्रॉयडरी कंदी हुअमि। हीअ ॾाढी ॾाढी पुराणी तस्वीर आहे, त इहा सुगनि खे वणे पई त उन जो मां पाण खणी वञा, त मूं चयो भले खणी वञ। सो इहे मथे वारे लाउंज जूं कुझु झलकियूं हुयूं, ऐं वरी ॿियूं बि शयूं मां तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। ऐं हा, हिते जंहिं कमरे में असां वेठा आहियूं, मुंहिंजे पलंग जे मथनि खां हीअ लॻियल आहे तस्वीर, बारादरी। हीअ बि सुगनि जी एम्ब्रॉयडरी थियल आहे पंहिंजी, क्रॉस स्टिच। कॾहिं भरी थी इहा 2007 में। सो इहे पंहिंजूं डेट्स हणंदी वेंदी आहे, हिक ॿिनि ते मुंहिंजूं बि डेट्स लॻियल आहिनि, पर जेके मुंहिंजूं तमामु पुराणी भरियल आहिनि उन ते मां काई डेट न हई आहे।